गमज़द मुरझायल चेहरो परेशान हाल रहंदो के माण्हूअ खे खिलंदे न ॾिठो। हिकिड़े माण्हू चयो त साईं तूं खिली नथो, भला तोखे कॾहिं खिलंदे कोन ॾिठो अथव। चई पुट मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो, असांखे कुझु ॿुधायो, तव्हांखे कॾहिं असां खिलंदे ई न ॾिठो आहे। इहे हे चाचो सदाईं सीटियो वेठो। खिलंदे हिनखे मां अॼु थो ॾिसां। नालो छा अथई? किथे वेठो आहीं? पाड़े में वेठो आहीं? माशा अल्लाह, अल्लाह साईं ख़ुशि कंदो। बुज़ुर्ग हुजाए थो माण्हू, उन चयो त साईं तोखे असां कॾहिं खिलंदे न ॾिठो आहे। जी बाबा मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो। हिन चई ॿुधायो, ही चङो कॾहिं तोखे ॿुधाईंदुसि। हफ़्तो खनि गुज़रियो, उहो माण्हू जंहिं बुज़ुर्ग खे चयो त साईं खिलो कोन था, उहो आयो चईसि मां हिकिड़ो ख़्वाब ॾिठो आहे, अजीब ख़्वाब आहे, मूंखे हुनजो ताबीर ॿुधायो। साईं जन फरमायो पुटु छा ॾिठो अथई? चईसि ॾिसां थो हिकिड़ो वॾो झंग आहे, हुन झंग में पियो थो हलां, ओचितो ॾिठुमि हिकिड़ो शींहुं आहे सो मुंहिंजे पुठियों अचे, मुंहिंजे पोयों पियो मूंखे खाइण फाड़ण जे लाइ, मां वठी भॻुसि, जाॾे मां भॼां शींहुं मुंहिंजे पुठियों, जाॾे वञा ताॾे शींहुं। चई वेझो पहुतो, चए मूंखे इजो थो खाई छॾींदो, मूंखे मारे छॾींदो, धक हिकिड़ो हणंदो त मां मरी वेंदुसि हलियो। भॼंदो वतां झंग में, केॾी महिल हेॾे केॾी महिल होॾे, वणनि में हिननि में, पाण बचाइण जे लाइ सिर प्यारो आहे, डोड़ंदो वतां, पर शींहुं मुंहिंजे पुठियों। पोइ हिकिड़ो खूह ॾिठुमि, खूह जी पग थींदी आहे न, ॿाहिरों दीवार ठहियलु हूंदी आहे, उन पग ते हीअं मथे चढ़ियुसि, उन खूह ते मथां काठी रखियलु हुजे, टप ॾेई उन काठीअ ते वञी विच ते वेही रहियुसि। हाणे शींहं जो आयो सो चौधारी फिरे पियो उन खूह जे हेॾे वञा त खाई विझंदो, जे होॾे वञा त खाई विझंदो। काठी ते वेठो आहियां विच ते, हेठि जो ॾिसां त हल खूह एॾो आहे जे किरी पवां न त मुंहिंजी हॾी बि ॿाहिरि न निकिरे, एॾो हेठि गहरो ऊनो खूह आहे। यार हाणे त हेठि बि मौत, हेॾो शींहुं बि मौत, वेठो आहियां उन काठीअ ते, वरी ॾिसां त हिकिड़ा कूआ आहिनि ॿ, हिकिड़ो अछो आहे रंग जो, ॿियो कारो आहे। उहे कूआ आहिनि से उन काठीअ खे पिया था कुतरनि, जंहिं काठी ते वेठो आहियां उन काठी खे छा पियो थिए, कूआ पिया कुतरनि, पर कूआ आहिनि ॿ, हिकिड़ो अछो रंग जो, ॿियो कारो। हाणे सोचियुमि त भली हे जेके कूआ पिया था कुतरनि, काठी केतिरो झलींदी, नेठि कुतरे विझंदा, हेॾो पियो थो कोटे, होॾो पियो थो कोटे, इहो कटे 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 जे इहा काठी कटिजी वई त वञी हेठि किरंदुसि, खूह में किरुसि त ॿाहिरि न निकिरंदुसि, मरी वेंदुसि, मौत यकीनी आहे। वरी जे ॿाहिरि थो हेॾे वञा त शींहुं बीठो आहे, हेॾो हेॾो शींहुं पियो थो चौधारी फिरे। चईसीं हाणे इन कशमकश में, साह मुठ में त मौत साम्हूं पियो नज़र अचे, हेॾो शींहुं, हेॾो पंहिंजो इहा खूह, वरी आई दाई सहारो इन काठीअ जो, उन काठी खे कूआ पिया था कुतरनि। इन परेशानी में हुजां, ॾिसां थो त तव्हां आया आहियो, उन बुज़ुर्ग खे बि चई जेको खिलंदो न हो, साईं तव्हां आया आहियो, मूंखे था चओ त पुट खिल त सही। मुंहिंजो वाह साईं वाह, मुंहिंजो सिर हुजे, तोखे वरी हींअर खिलण जी अचे लॻी आहे, हे खिलण जी चाहे, हे खिलण जो मौक़ो आहे। मुंहिंजो साह मुठ में आहे, हेॾो शींहुं बीठो आहे मुंहिंजे मारण जे लाइ, हेॾो हेठि जेका आहे सा पंहिंजो गहरो खूह आहे, सहारो अथमि काठी जो, उन काठीअ खे बि कूआ पिया था कुतरनि, हे खिलण जो मौक़ो आहे। वाह साईं वाह वाह, जो तूं ठहे हुई, मूंखे चवंदो खिलां, हे खिलण जी मूंखे खिल ईंदी हिन वक़्त में,
जिसे अख खुली हुई निंड मां अख खुली हुई सोचे हाणे इहो ख्वाब मूं ॾिठो आहे मूंखे हिन जो ताबीर ॿुधाए चई पुट तूं मूंखां पुछंदो हीअं न त साईं तूं खिली छो थो मुंहिंजी दिलि जी कैफ़ियत ऐं इंसान जी ज़िंदगी जो मंज़र आहे जेको रब तोखे ॾेखारे इहो जेको झंग ॾिठई न इहो झंग हीअ दुनिया आहे इहो झंग ही दुनिया आहे इन दुनिया में इंसान पियो थो हले कॾहिं ओभर कॾहिं उत्तर कॾहिं ॾखिण कॾहिं ठटे कॾहिं बदीन कॾहिं हैदराबाद कॾहिं कराची कॾहिं मके कॾहिं मदीन इहो झंग आहे दुनिया इंसान पियो थो हले ऐं इहो जेको शींहुं ॾिठई न इहो शींहुं आहे इज़राइल अलैहिस्सलाम मौत इंसान जे ताक़ुब में आहे इज़राइल ताड़ में आहे ऐनमा तकूनु युद्रिकुमुल मौत तव्हां जिते बि हूंदो मौत तव्हां वटि ज़रूरु पहुचंदो भले कुंतुम फी बुरूजिन मुशय्यदा जेकॾहिं तव्हां वॾा किला कोट मज़बूत ठाहे बुर्जनि में पाण खे बंदि करायो पर मौत आयो न त उते बि पहुची इहो जेको शींहुं ॾिठई न इहो मौत आहे जेको इंसान जे ताक़ुब में आहे ऐं इहा जेका जेको खूह तो ॾिठो न इहो खूह आहे कब्र इहो खूह छा आहे कब्र इन खूह में जेको पेर लड़कायूं वेठो ई न हर इंसान कब्र में पेर लड़कायूं वेठो ऐं इहा जेका काठी ॾिठई इहा काठी आहे तुंहिंजी उमिरि इहा काठी आहे तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजी उमिरि इहा काठी आहे इन काठीअ खे ॿ कूआ खाइनि पिया हिकिड़ो अछो ॿियो कारो इहो अछो कूओ ॾींहुं आहे कारो कूओ राति आहे इहे ॿई कूआ आहिनि जेके इंसान जी ज़िंदगी वारी काठी खे कुतरनि था राति गुज़री ॾींहुं गुज़रियो हफ़्तो गुज़रियो महीनो गुज़रियो साल गुज़रियो इहा ज़िंदगी कुतरजे थी इहे ॿई कूआ ज़िंदगी जी काठी खे कटनि था पिया तव्हां ॾिसो न कल्ह चंड ॾिठोसीं रमज़ान जूं ख़ुशियूं पिया मल्हायूं रमज़ान 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 आयो वरी गुज़री बि वियो हाणे सोचूं था रमज़ान तरावियूं पढ़ंदासीं रोज़ा अफ़्तार ऐं केॾियूं रौनकूं केॾो मज़ो केॾो लुत्फ़ हुयो जहिड़ो ख़्वाब ॾिठोसीं आओ के न ॿुधायो रमज़ान कीअं थो नज़र अचे ख़्वाब त ईअं सॼी ज़िंदगी जेका इंसान जी आहे न ख़्वाब वांगुरु गुज़री माण्हुनि जा मनसूबा इरादा वॾा आहिनि हीअं कयूं हीअं कयां हीअं कयां हूअं कयां इहे सोचूं सलाहूं वेठो थो सिटे पर इहा ख़बर कोन्हे त उमिरि वारी काठी खे इहे ॿ कूआ कुतरनि था हाँ पोइ बुज़ुर्ग फरमाए त पुट मूंखे हर वक़्तु इहो ख़्यालु हूंदो आहे त मौत मुंहिंजे पुठियों आहे ज़िंदगी जी काठी खे उहा राति ॾींहुं कुतरनि था पिया ऐं कब्र में पेर लड़कायूं वेठो आहे हाणे मूंखे ॿुधाए जॾहिं मुंहिंजे दिलि जी इहा कैफ़ियत हुजे त खिलणु ईंदो ओॾी महिल जेॾी महिल तूं इन कैफ़ियत में पाण खे ख़्वाब में ॾिठुई मां पियो चवां त खिली ॾेखार त तोखे खिलणु अचे पियो कि न साईं खिलण त ओॾी महिल मूंखे खिलण जी ॻाल्हि ई कोन हुई खिलण त मूंखे विसरी चुको हुयो जी पुट जंहिंखे पंहिंजो मौत यादि हुजे कब्र यादि हुजे इज़राइल यादि हुजे त उनखे खिलण न ईंदो आहे उनखे टहक न ईंदा उहो हर वक़्तु रोअंदो आहे त उहो की कयां जंहिंमें अलाह राज़ी थिए रोयो वेठी रो रोयो वेठी रो खिल मजेसी ख़ैर थिए अञा मथे तो भोरी भुलूं के तरियूं खिल तॾहिं जॾहिं ख़ैर थिए हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो उहो खिलंदो न हो दुआ घुरंदो मुंहिंजा मौला मूंखे तॾहिं खिलाए जॾहिं ईमान सां लाॾाणो थिए इहा दुआ घुरंदो पोइ सॼी ज़िंदगी बुज़ुर्ग न खिलियो जेॾी महिल वफ़ात पई थियसि
ओडी महिल खिले पियो, साह निकिरेसि पियो ओडी महिल खिले पियो, तख़्ते ते लेटायूं साह निकिरी वियो मुल्ला वेचारेसि पियो ओडी महिल खिले पियो। उनजी दुआ अल्लाह ताला क़बूल फरमाए। खिल तॾहिं जॾहिं ख़ैर थिए। मुंहिंजा दोस्तो त हीअ दुनिया फना जो मकान आहे। जी 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 नेठि माण्हू मरंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो रसूल हुयो, पैगंबर हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि इज़राइल आयो। हज़रत इज़राइल मूसा कलीमुल्लाह वटि आयो। हज़रत मूसा पुछियुसि त कीअं आई? चईं तव्हांजो साह कढणु आयो आहियां, तव्हांजो टाइम पूरो थी वियो आहे, ज़िंदगी जा तव्हांजा लम्हा पूरा थी विया आहिनि, तव्हांजो साह कढणु आयो। हज़रत मूसा हो जलाली पैगंबर, जी तूं वरी मुंहिंजो साह कढणु आहीं, ठगा लपाट कढणु आहीं। ज़ोर आहे थी लपाट हीअं हज़रत इज़राइल खे त इज़राइल जी अखि जो दोडो निकिरी पियो, अखि निकिरी पियुसि। हाणे उहा अखि खणी हज़रत इज़राइल रब जे बारगाह में वियो, मुंहिंजा मौला अरसलतनी इला अब्दिन ला युरीदुल मौत, अहिड़े बाने ॾे मोकिलियो अथई जंहिंजो मौत जो इरादो ई न आहे, मरण ई नथो चाहे, उन ॾे मूंखे मोकिलियो अथई। हे ॾिसे, हे मुंहिंजी अखि कढी अथसि। ऐं सहीहुल असनाद हदीस, ग़ालिबन सही बुखारी जी हदीस आहे या बुखारी शरीफ़ में आहे न, सही बुखारी जी इहा हदीस आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अहिड़ी लपाट हई जो हज़रत ईसा जी अखि निकिरी पई। रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाइस त अदब सां ॻाल्हाई आहे न, मुंहिंजो नबी आहे, मुंहिंजो पैगंबर आहे, उनखे वञी चयोसीं मां साह कढंदो आहियो, तूं अदब सां पेश अची आहे न। असुल में इज़राइल खे बि आदाब सेखारिया पिया वञनि त नबीअनि जे इमाम मुहम्मद करीम वटि बि तोखे पेश थियणो आहे। मूसा जी लपाट हज़रत इज़राइल खे अदब खे सेखारियईं त सरदारनि जे सरदार मुहम्मद करीम वटि बि तोखे पेश थियणो आहे, तंहिंजे करे अदब सिख। पोइ हज़रत रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाइसि त हाणे हिकिड़ो ढको काए वञ, उहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे पेश कर। चईसि त इन ते हथ घुमा, इन जे बदन ते हथ घुमा, जेतिरा इन जा वार तुंहिंजे हथ खे लॻंदा, वार जे बदिले में साल तुंहिंजी उमिरि वधाईंदा। जे 100 वार लॻनि त 100 साल, 200 वार लॻनि त 200 साल, जे 500 वार लॻनि त 500 साल, 1000 वार। हाणे माण्हू इन जे बदन ते केतिरा वार आहिनि, जे हथ घुमाए सॼे उन जे जिस्म ते त 1000 वार अची वेंदा। जेतिरा वार तुंहिंजे बदन इन जे हथ खे तुंहिंजे खे लॻंदा न, ओतिरा साल तोखे उमिरि मिलंदी। चईसि हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम हाणे अदब सां एतिराम सां आयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो वरी कीअं आई? चईसि हे ढको, इन ते हथ मुबारक फेरियो। छो छो हथ फेरिया? जेतिरा इन जा वार तव्हांजे हथ ते लॻंदा न, ओतिरा साल तव्हांखे अलाह ताला उमिरि ॾींदो। 100 साल, 200 साल, 500 साल, 1000, 5000, जेतिरा वार ओतिरा साल। चई पोइ मौत, चई पोइ मौत, नेठि मरबो, नेठि मौत थींदो। चई पोइ जे आख़िरकार 100 साल 500 साल जी नेठि मरणो आहे त पोइ हींअर ई मुंहिंजो साह कढ, जे हींअर मुंहिंजो टाइम पूरो आहे त हींअर ई मुंहिंजो साह कढ। सम्झो था त इंसान चाहे तो मुंहिंजी उमिरि वॾी थिए, मां वॾी ॼमार थिए, भला था तुंहिंजी उमिरि 100 साल थिए, 150 साल थिए, केतिरी बि थिए, पर आख़िर चओ आख़िर मरंदासीं। मुंहिंजा दोस्त, इहा ज़िंदगी भली 500 साल मिले न त बि ईअं गुज़री वेंदी जीअं हे रमज़ान गुज़री। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, पंहिंजे मौत खे यादि रखो ऐं उहे अमल कयो जेके मरण खां पोइ कमु अचनि। हिकिड़ी रिवायत में आहे त नाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला हसीर, हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं
तॾे ते सुता, तॾो सम्झो था न, पीश जो तॾो, चटाई ते साईं जन सुता। फ़क़ाम फ़क़त असर अला जसदिही, जिन महिल साईं जन उथिया त उन तॾे जा चिट निशान साईं जन जे पुठी मुबारक ते छापा, तॾे जा निशान साईं जन जे पुठी ते छापजी पिया। फ़क़ाल इब्न मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु या रसूल अल्लाह लौ अमरतना अन नबसुत लक व नअमल। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद साहबी अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह तव्हां असांखे हुकुम ॾियो आहे, असां तव्हांजे लाइ पथरणी विछायूं आहे, गादेलो विछायूं आहे, को नरम बिस्तर विछायूं आहे, मुंहिंजा सोना तव्हां तॾे ते सुता आहियो, तव्हांजे पुठी ते इहे चिट ठही पिया आहिनि, तॾे जा निशान ठही पिया आहिनि, मुंहिंजा हबीब तव्हां असांखे छो न हुकुम ॾिनो तव्हांजे लाइ असां बिस्तर नरम विछायूं आहे। हबीबन करीमन ख़बर अथव कहिड़ो जवाबु ॾिनो, यब्न मसूद यब्न मसूद माली वल दुनिया इल्ला कराकिब। ए इब्न मसूद, दुनिया सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो, मां मोहम्मद दुनिया में ईअं आयो आहियां जीअं को मुसाफ़िर, परदेसी, वाटाड़ू कंहिं वण जे हेठां आराम कंदो आहे, मंझंदो कंदो आहे। इस्तज़ल्लत शजर सुम्म राह व तरकहा, कंहिं वण जे हेठां आराम कंदो आहे, थोरी देरि सुकून वठंदो आहे, वरी अॻिते हलियो वेंदो आहे। हिन दुनिया में मां मोहम्मद ईअं आयो आहियां जीअं मुसाफ़िर वण जे हेठां वेही थोरी देरि आराम। हे उहो महबूब आहे जंहिंजे लाइ काइनात जोड़ी वई, जेको सारी काइनात जो सरदार आहे, अल्लाह जो महबूब आहे। साईं फरमाइनि था मुंहिंजो दुनिया सां कहिड़ो वास्तो, मां त दुनिया में ईअं आयो आहियां जीअं मुसाफ़िर, परदेसी, वाटाड़ू हूंदो आहे, मां त दुनिया में ईअं आहियां। अल्लाह अकबर कबीर। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं मदीने वारो साईं ईअं थो फरमाए त तुंहिंजी मुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे, असांजी अहमियत कहिड़ी आहे। असां त वॾा जो इहे ख़्याल मन में रखी वेठा आहियूं, ही शइ मुंहिंजी, ही शइ मुंहिंजी, ही बनी मुंहिंजी, ही घर मुंहिंजो, ही ज़मीन मुंहिंजी, ही दुकान, ही मकान, ही शइ मुंहिंजी। पर इहा ख़बर न आहे त ही बदन जा कपिड़ा बि असांजा, जे मौत अची वियो न त इहे कपिड़ा बि ज़ोर ई लाहे वठंदा, जेके खीसे में पैसा पियल आहिनि इहे फुरे वठंदा, ही जेका घड़ी पातल आहे इहा बि लाहे वठंदा, अमा भेण खे जेके ज़ेवर आहिनि, वालियूं, झुमक पातल आहिनि, इहे फुरे वठंदा। का बि शइ असांजी न आहे, असांजी शइ आहे सालिह अमल, मदीने वारे साईं जे दर जी ग़ुलामी, सुन्नत ऐं शरीयत जो इत्तबा, नेकी जा कम, निमाज़ पढ़ी, रोज़ो रखी, हज कई, ज़कात ॾिनई, ख़ैरात कई, फितरो ॾिनई, चङाई जा कम कयई, रमज़ान मल्हाई, राति जो जागे, तरावीहूं पढ़ियई, तिलावत कई। इहे तुंहिंजी मिल्कियत इहा, तुंहिंजी दौलत इहा आहे जेका अॻिते तोखे कमु। न को माइट न को मारू, न को पीउ मां कम ॾींदा, भॼी बेज़ार ॿाहिर थींदा, यके सिर सूर सहिणो आहे, छॾे हिन दार दुनिया खे, ख़बर ॾे नेठ हलणो आहे, उते नई धूड़ में विझंदई, सामीअ में नेठ सुम्हणो आहे। नेठ सामी में सुम्हबो, नेठ क़बर में हलबो, नेठ अल्लाह जे अॻियां पेश थिबो। त मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, अॼु रमज़ान पूरो थियो, असांजे लाइ सबक़ छॾे वियो, रमज़ान असांखे दर्स ॾेई वियो त हीअ ज़िंदगी ईअं गुज़री वेंदव जीअं मां रमज़ान गुज़रियो उकिरियो थो। मुंहिंजा दोस्तो, पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु कयो, अमल सालिह कयो, नेक बणिजो। हाणे ईअं न आहे त रमज़ान गुज़री वियो त हाणे बसि हाणे आज़ादु आहियूं, हाणे रमज़ान वियो गुज़री, न, रमज़ान वियो, रब रहमान मौजूद आहे, सम्झो था न। जंहिंजी हिफ़ाज़त पे कयव न,
वो रब मौजूद है। रमज़ान जो लम्हा, रमज़ान जा ॾींहं रातियूं बराबर उस गुज़री विया, उकरी विया, पर अल्लाह मौजूद है। जंहिंजी बंदगी, जंहिंजी पूजा, जंहिंजी इबादत था कयो, उहो रब हयुल कयो तव्हां सां गॾु मौजूद है। मुंहिंजा दोस्तो, उन रब खे राज़ी कयो, उन रब जी फर्मा बरदारी, उन रब जी हुक्मनि जी ताबेदारी कयो, नेक रस्ते ते हलंदो, अल्लाह तव्हांखे ॿिन्ही जहाननि जी कामयाबी। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक।